सिंध जे आबपाशी खाते में 10 वेरनि दौरान अरबें रुपया ख़र्च थिया आहिनि, पर खाते खे को बि फ़ाइदो नाहे पियो। पर इंजीनियरनि जे बैंक बैलेंस में बेपनाह वाधारो थियो आहे। आबपाशी खाते में कुझु इंजीनियर कमाऊ पुट नाले मशहूर आहिनि, जिन अहिड़ा त कमाल लिखारिया आहिनि जो अरबें रुपयनि जे केसनि मां बि सुरखरू थी निकिरनि था। कमाऊ पुटनि लाइ सणबियूं पोस्टूं बि संदन इंतज़ार में हूंदियूं आहिनि। अहिड़नि बाकमाल इंजीनियरनि मां वली मोहम्मद नाइच बि हिकु आहे। नाइच सखर बिराज जे चीफ इंजीनियर जो उहिदो हुजे या सीडा जी MD जहिड़ी सणबी पोस्ट, हिन हर पोस्ट जा मज़ा वणिया आहिनि। वली मोहम्मद नाइच 3 वेरनि खां सीडा जी MD जी सीट ते विराजमान आहे। पाणी जी हथरादू खोट पैदा करण खां वठी अरबे रुपयनि जे गबन जा तिमगा माणींदड़ हिन बाकमाल इंजीनियर वक़्त जे हर हाकिम वटि पाण वणायो आहे। मिट्टी ऐं पत्थर संदसि सोना बेदा ॾींदड़ कुकड़ियूं आहिनि। संदसि हर स्कीम में मिट्टी ऐं पत्थर जो कमु लाज़मी हूंदो आहे। संदसि बाकमाल महारत जो ताज़ो ई नमूनो फुलेली केनाल लाइ लॻभॻि 1.5 अरब रुपयनि जी लागत वारी हिकु अहिड़ी स्कीम तयारु करणु आहे जंहिंजी का ख़ासि ज़रूरत ई न आहे। सिंध जे आबपाशी खाते जे अॻूणनि ऑफिसरनि वटां मिलियल ॼाण मूजिबि फुलेली केनाल सूबे जे पूरे आबपाशी निज़ाम मां सभ खां वधीक असराइतो केनाल आहे। हिन केनाल जी डिज़ाइन डिस्चार्ज 16,000 क्यूसिक आहे, पर ॿोॾियुनि वारी सूरत हाल में उहो केनाल 22 खां 24,000 क्यूसिक पाणी बि खणंदो रहियो आहे। ताज़ो गुज़िरियल कुझु सालनि में वर्ल्ड बैंक जी फंडिंग सां हिन केनाल ते 4-5 अरब रुपया बि ख़र्च कया विया आहिनि, जंहिंखां पोइ हिन केनाल जी सूरत हाल अञा वधीक बहितर थी वई आहे। हिन केनाल ते 1.5 अरब रुपया ख़र्च करण सो बि मिट्टी ऐं पत्थर जे कम लाइ सवाइ पैसे जे ज़ियान ऐं आबपाशी खाते जे कमाऊ पुटनि जी मिल्कियतुनि में वाधारे जो ॿियो को बि फ़ाइदो न आहे। अब्दुल्ला सोलंगी, सिंध न्यूज़, कराची।